आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन, लाड़काणे खां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त लाड़काणे जे रहमतपुर जी रहवासियुनि सवेरा ख़ातून कुछ महीना अॻु पंहिंजे मुड़ुस मथां इलाहाबाद थाणे ते शिकायत दर्ज कराई, जंहिं बैदि ज़ाल ऐं मुड़ुस जे विच में थियल तकरार ख़त्म थी वियो। उन बावजूदि इलाहाबाद थाणे जो SHO हमीद सांगी सवेरा ख़ातूअ खे चवणु लॻो पंहिंजे मुड़ुस जी आज़ादीअ लाइ राति 11 बजे अचु त तुंहिंजे मुड़ुस खे छॾींदुसि। SHO हमीद सांगी इलाहाबाद मुंहिंजे मुड़ुस खां रोक रक़म ऐं मोबाइल बि ज़ब्त कई आहे। वधीक दाईंदे मसमाद सवेरा ख़ातून चयो त मसलो असांजो इहो आहे, घरेलू मसलो। मुंहिंजे घर वारो ऐं मां कुझु ॻाल्हायोसीं, हाणे पाण में सेट थी विया आहियूं। कल्ह पुलिस गिरी असांजे घर में ज़ोरी हुनखे खणी वई आहे। मां राज़ी बि थी वियमि, हुन सां राज़ीनामो ॾिनो आहे, त बि अलाए छा जे करे नथा छॾनि, नथा कनि। पैसा हुनखे आहे मुंहिंजे घर वारे गाॾी खपाई नंढड़े ई दवा लाइ, उहे पैसा बि कढी विया अथसि। हाणे SHO जेको इलाहाबाद जो आहे मूंखे चए थो 11 बजे अचु। कहिड़े मक़सद सां मूंखे थो चए? तव्हांखे चए थो राति 11 बजे अचो? जी जी। कहिड़ो SHO? जेको इलाहाबाद जो आहे। अच्छा, अव्हांजो नाम छा आहे? अब असांजो मसलो इहो आहे, असांजे भेणीअ घरेलू मसलो हुयो। जी जी। पुलिस असांजे घर में घिरी गई ऐं ज़ोरी असांजो छोकिरो असांखे खणी वई आहे। जी जी। असां ठही थी वियासीं पाण में, ज़ोरी असांजे माना घर में घिरी असांजे छोकिरियुनि खे कुटियो अथऊं पुलिस वारनि ऐं छोकिरे खे असांजे बेगुनाह खणी विया आहिनि। पैसा बि छोकिरे खे हुया उहे कसिया अथऊं। हाणे SHO आहे इलाहाबाद थाणे ते, मुंहिंजी भेण खे चए पियो त माना 11 बजे अचिजांइ, पोइ छोकिरो तो मां छॾे ॾींदुमि। 11 बजे अचिजांइ। असांजे वटि इहा जी लाड़काणे खे अपील आहे। खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।